नाज़रीन बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम खबर से। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काने जे यूसी 8 लाहौरी पाड़ी में कारकुनन के खिताब किया है। बिलावल भुट्टो ज़रदारी जो ये चवण हो तो मुल्क ॾुखे दौर में गुज़री रहा है, आवाम के ॾुखियानि मां छुटकारो ॾियारींदासीं। पीपी चेयरमैन जो चवण हो तो मुल्क में महंगाई, बेरोज़गारी और गुरबत तारीख़ की बुलंद तरीन सतह ते आहे। जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी तक जे अवाम जा मसइला ॿुधा ऐं बिना देर हल करण जूं हिदायतूं पिण जारी कयूं। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काने में आवाज़ जो रिपोर्टर रशीद समोसा सलाइन ते मौजूद है। रशीद, खिताब दौरान वधिक छा चवण हो पीपी चेयरमैन जो? जी बिल्कुल गजाला, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवंदोरो हाउस का लाड़काने शहर यूसी 8 लाहौरी मला में पहुतो है, जिते कारकुनन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्तकबाल किया है। यूसी 8 में पहुंचण ते बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे तक जे जेके आहिनि उहे मसइलनि ते जीअलनि खां सिधी रीत उहे उन जा मसइला ॿुधा जीअलनि जा ऐं कारकुननि जा ऐं फौरी हल करण जी हिदायतूं जारी कई। वधीक पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त हर दौर में पाकिस्तान पीपुल्स पार्टी मुल्क के मुश्किलनि मां कढियो आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी गरीब अवाम के आवाज़ ॾिनो आहे ऐं मज़दूरनि ऐं हारियुनि खे हक़ ॾिना आहिनि। वधीक पीपी चेयरमैन जो चवण आहे त हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान ॾुखे वक़्त में आहे ऐं असांजी ज़िम्मेवारी आहे त अवाम खे मुश्किलातुनि मां निजात ॾियारायूं। ऐं अॼु मुल्क में महंगाई आहे, बेरोज़गारी ऐं गुरबत तारीख़ की बुलंद तरीन सतह ते आहे। वधीक पीपी चेयरमैन जो चवण आहे त जेको आहे तमामु वॾी गुरबत आहे, जेके माण्हू आहिनि उहे तमामु घणा सख़्तु परेशान आहिनि। वधीक पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन हुनजे जेको आहे उहो वधीक हुनजो चवण आहे त मुंहिंजे लाइ ही जेको क़ीमती लम्हा आहिनि त उन्हनि गिटियुनि में घुमी रहियो आहियां जितां शहीद भुट्टो मादर जमहूरियत ऐं बीबी शहीद ईंदा हुया। वधीक पीपुल्स पार्टी जे चेयरमैन जो चवण आहे त मुंहिंजो अवां वटि अचणु दरअसल नसुल खां वफ़ा जी उन रिश्ते जो हिकु तसलसुल आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो चेयरमैन जेको आहे कुझु ॾींहंनि खां हिते लाड़काने अचे पियो ऐं लाड़काने जे जेके 20 यूनियन कमेटियूं आहिनि, यूसियूं आहिनि, उते उन्हनि जा जेके जियाल आहिनि, जेके माण्हुनि जा आहिनि पीपुल्स पार्टी जा जेके कारकुन मेहरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।